चवंदा आहिनि त करे को भरे को। हीउ जेको वाक़ियो तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते तमामु घणी गर्दिश में आहे, जंहिंमें हिकिड़ो 3-4 भाउरनि में अगरि कोई हिकिड़ो भाउ ग़लती करे थो या को ग़लति क़दम खणी कंहिं न्याणी खे भॼाए थो या उन सां गॾु पसंदि जो परिणो करे थो, त असांजी सिंध में माना अहिड़ा कानून लॻायल थी विया आहिनि, अहिड़ा कानून जेको आहे ठाहिया विया आहिनि पंहिंजे हथनि जा, त जेको करे सज़ा उनखे ॾिजे या जेको न करे सज़ा उनखे ॾिजे। हीउ ॾाढ जो जेको आहे सो मुज़ाहिरो कयो हिननि ऐं हिकु छोकिरे जंहिं छोकिरी सां शादी कई, उन खां पोइ क़ुर शरीफ़ खणी उन्हनि जे घर बि विया, उन्हनि खे मञाइण जी कोशिशि बि कई। उन्हनि क़ुर ते इहो बि चयो त असां तव्हांखे को बि नुक़सानु न पहुचाईंदासीं। उन जे बावजूद बि हिन 2 मासूम भाइरनि खे हिननि क़तलु करे बेदर्दी सां ऐं हलिया विया। तव्हां ॿुधायो त हीउ इंसाफ़ु थियो आहे हिननि सां या नाइंसाफ़ी थी आहे? जंहिं क़दम खयो तव्हां उनखे हथ बि न लाहे सघिया हो या उनखे तव्हां कुझु बि न चयो। उनजो वारिस साहिबु हिननि ॿारनि जो इहो ई चए पियो त तव्हांखे अगरि मारणो बि हुयो त तव्हां उनखे मारियो आहे जंहिं तव्हांजी छोकिरी सां शादी कई या जंहिं तव्हांजी छोकिरी खे खयो हुयो। हिननि मासूमनि तव्हांखे कहिड़ो ॾोह कयो यार? असां पंहिंजा कानून पाण छो था ठाहियूं? कंहिं चङे मठे वटि वञी तव्हां फ़ैसिलो रखो आहे जिते तव्हांखे इंसाफ़ु मिले, तव्हां इंसाफ़ु वठो आहे। एॾो ज़ुल्म त हुननि जे मथां न थिया। अफ़सोस आहे त असांजे सिंध में सुधारे जो जेको आहे को बि रस्तो नज़र नथो अचे।